नाज़रीन ब्रेकिंग न्यूज़ आहे अपडेट कंदासीं वाक़े पर ॾेही वज़ीर बिलावल भुट्टो ज़रदारी चयो आहे त करप्शन केस में इमरान ख़ान खे गिरफ़्तार कयो वञे त सॼे मुल्क में पुरतशद्दुद एहतजाज कयो वियो ऐं पहिरियों भेरो मुल्की दफ़ाई इदारनि ते हमला कया विया। परॾे वज़ीर ऐं पीपल्स पार्टी जे चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जो पार्लियामेंट जे गॾियल इजलास खे ख़िताब कंदे चवणु हो त ज़ुल्फ़कार अली भुट्टो खे फाही ॾिनी वई त जियालनि एहतजाज तौरु पाण खे साड़ियो, मिल्कियतनि खे नुक़सान न पहुचायो। मोहतरमा बेनज़ीर भुट्टो खे शहीद कयो वियो। असां इंतकाम जो नारो हणूं हा त छा पाकिस्तान रहे हा। संदसि चवणु हो त इमरान ख़ान नेब खे मुख़ालिफ़नि ख़िलाफ़ इस्तेमालु कयो ऐं आसिफ अली ज़रदारी ऐं फरियाल टालपुर खे गिरफ़्तार करण जो हुकुम ॾिनो। फरियाल टालपुर इस्पताल में हुई जितां खेसि गिरफ़्तार कयो वियो। जी नाज़रीन ब्रेकिंग न्यूज़ आहे अपडेट कंदासीं वाक़े पर ॾेही वज़ीर बिलावल भुट्टो ज़रदारी चयो आहे त करप्शन केस में इमरान ख़ान खे गिरफ़्तार कयो वियो त सॼे मुल्क में पुरतशद्दुद एहतजाज कयो वियो ऐं पहिरियों भेरो मुल्की दफ़ाई इदारनि ते हमला कया विया। पर ॾेही वज़ीर ऐं पीपल्स पार्टी जे चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जो पार्लियामेंट जे गॾियल इजलास खे ख़िताब कंदे चयो त ज़ुल्फ़िकार अली भुट्टो खे फाही ॾिनी वई त जियालनि एहतजाज तौरु पाण खे साड़ियो।